डेवलपिंग लाइफ सदस्य तमाम शुक्रगुजार आहियां अहमद हाशमी के अहमद हाशमी वारनि जो कुमार बिरादरी असांखे इज़त मान ॾिनो त हिते आयासीं यूनिट जे हवाले सां मोहम्मद सालिक कुमार नज़ीर कुमार साहब जी मुशावरत थियल हुई और उन्होंने जो पाण खे उहो थोरो मुशावरत कयूं हिन ॻोठ में टोटल तक़रीबन सिमित 30 घर में भर्ती आयल आहिनि उन्होंने इहो ई गॾिजी फ़ैसिलो कयो पाण थी में भई असीं हिकिड़ी कमेटी पंहिंजे हिसाब ठाहींदासूं जंहिंखे आल पाकिस्तान कुमार इदारे आल पाकिस्तान कुमार इदारे ॻोठ अहमद हाशमी जंहिंमें असां सदर मोहम्मद सालिक कुमार खे सभिनी मुशावरत चूंडियो आहे ऐं नायब सदर रसूला कुमार खे चूंडियो वियो आहे ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी सहेला जुड़ियो कुमार जी हिननि सभिनी गॾिजी पंहिंजी मुशावरत चूंडियो आहे ऐं इतला सेक्रेटरी नवीद कुमार खे चूंडियो वियो ऐं उनखां पोइ अगरि को ॿियो को रहिजी वियो हिननि जो असीं गॾिजी मुशावरत करे ऐं इनखे तनज़ीम खे अॻिते सुठे नमूने सां हलाईंदासूं ऐं आल पाकिस्तान जे आइन सां असीं बदल वेंदासूं। महिरबानी।